ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जेता समुद्र सागर नीर भरया ते अवगुण हमारे, दया करो किछ मेहर उपावो, डुबंदे पत्थर तारे। पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभूप। ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, श्याम सुंदर भगवान की जय, सद्गुरु बाबा शिव भजन जी महाराज की जय, बाबा भगत राम साहिब की जय। आयो लाल सबई ताड़ी वडाए चो झूले झूले लाल। अचो सतगुरन जी प्यारी मिठड़ी साध संगत जी, सर्वप्रथम प्रेम सां भाव सिक ऐं श्रद्धा सां गॾु मिली करे असां प्रभु जे मिठड़े नाम संकीर्तन सां आरंभ कयूं। असांजो साथ ॾिजो, तव्हां मिली करे गॾु गॾु पंहिंजी रसना पवित्र कयो, कोई भी रसना खाली न वञे। हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, 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 राधा कृष्ण गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, राधा प्रेम सा गोविंद गोविंद गोपाल, राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, राधा कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। हाँ कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, राधा कृष्ण गोविंद गोविंद
कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हे गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय हरे गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय श्री राधा रमण हरि गोविंद जय जय संतों की जय जय भक्तों की 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 जय जय मोर मुकुट मुरली वाले की जय जय मोर मुकुट मुरली वाले की जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय श्री राधा रमण हरि गोविंद जय सबै जय को लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले सभी को लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले 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 लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्री राधे 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 वृंदावन बिहारी लाल की सद्गुरुदेव भगवान की जय प्यार सां चओ जय जय शिवधारा शिवधारा अरे तव्हांजी आवाज नथी अचे भाई चओ न प्रेम सां जय जय शिवधारा जय जय शिवधारा जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण सर्वप्रथम तो तव्हां सर्व साध संगत के परम आदरणीय असांजा प्यारा मिठड़ा साईं ऐं तव्हां उन्हनि जी प्यारी संगत के हिन वर्सी वार्षिक महोत्सव जी अनंत अनंत वाधायूं अनंत अनंत वाधायूं ऐं असां ते प्रभु जी अपार कृपा थी रही आहे जो संतनि जा भी दर्शन थी रहिया आहिनि ऐं तव्हां संगत जा भी दीदार असांखे थी रहिया आहिनि वॾी इहा प्रभु जी कृपा आहे बिना भागनि जे बिना कंहिं प्रभु जी कृपा जे संत संग ऐं सत्संग नसीब न थींदो आहे चओ हरे राम हरे कृष्ण भैया फ्लूट बजाते रहिए डी शार्प मेजर में प्यार सां चओ जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण कंहिंखे परमात्मा धन ॾेई छॾे खूब तो वो महसूस इहो न करे कि मूं ते परमात्मा जी वॾी कृपा आहे कंहिंखे भगवान पंहिंजो दुकान ॾेई छॾनि वो भी इहो महसूस न करे कि मूं ते भगवान जी कोई विशेष वॾी कृपा आहे औलाद मिली वने औलाद जो सुख मिले तब भी न समझे कि ये भगवान जी कोई वॾी कृपा है जीवन में संत मिली वनन सत्संग मिली वने तो समझजे कि परमात्मा जी ॾाढी वॾी कृपा इन को वॾी कृपा परमात्मा नथा करे सघन ये थोड़ी घणी भगवान जेको असांखे धन ॾींदा आहिनि सुख ॾींदा आहिनि कोई भगवान जी विशेष कृपा न आहे आखिरी हद तो भगवान तॾहिं कृपा कंदा आहिनि जॾहिं पंहिंजी भक्ति ॾींदा आहिनि वो भी प्रेमा भक्ति चओ हरे राम तो वो तव्हां सभिनीनि खे हिनमहिल संतन जी कृपा सां मिली रही आहे भाई चओ जय श्री कृष्ण जय जय शिवधारा जीवन में संत मिली वञंदा असां हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहियूं असांजा बलराम भैया चवंदा आहिनि कि दिल में हो खुशी तो चेहरे पर रंग आ ही जाता है दिल में हो खुशी तो चेहरे पर रंग आ ही जाता है
तव्हांजे दिल में कोई ख़ुशी हुजे तव्हां लिकाए न सघंदव भाई, सवाल ही ना आहे। माताऊं त कॾहिं बि न। तव्हांखे कंहिं ॻाल्हि जी ख़ुशी हुजे तव्हां ॿुधाए छॾींदव ॿिए खे, भले ॿुधाए करे इहो चवंदो भेण तोखे ॿुधायो आहे, तूं कंहिंखे न ॿुधाइजां। पोइ उहो भेण बि ॿिए खे ॿुधाईंदी त उहो बि ईअं चवंदी तोखे ॿुधायो आहे, ॿिए कंहिंखे न ॿुधाइजां। तो तव्हांजे चेहरे ते वो खुशी ज़ाहिर थी वेंदी। तो दिल में हो खुशी तो चेहरे पर रंग आ ही जाता है, और मिले संतों का संग तो जीने का ढंग आ ही जाता। जीवन में संत ही आहिनि जेके असांखे जीवन जीअण जी कला सेखारींदा आहिनि। चओ हरे राम। ॿियो कोई न सेखारे सघंदो भाई, काथे बि न। इहे ई स्थान आहिनि, इहे ई उहा महफ़िल आहे जाते कॾहिं कोई मीरा बणिजी वेंदी आहे। इन ही महफ़िल में ही त कबीर मिलिया आहिनि, इन ही महफ़िल में त रविदास महाराज मिलिया आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण। तो संतन जो संग वॾनि भागनि सां मिलंदो आहे भाई, वॾी कृपा सां मिलंदो आहे। जय जय शिवधारा, जय जय शिवधारा। चओ न भाई जय जय शिवधारा, जय जय शिवधारा। तो पंहिंजो पाण खे भाग्यशाली समझो था भाई? केर केर समझनि था? थोड़ो हथ मथे करे तो ॿुधायो। त ॾाढी कृपा असां ते बि महसूस थी रही आहे, जो एॾनि संतनि जा असांखे दीदार दर्शन थिया, एॾी संगत जा। तव्हां भाग्यशाली समझो था? पंहिंजो पाण जे लाइ हिकु बार ताड़ियूं त हलायो भाई। वाह 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 वाह, वॾी वॾी कृपा। भाग्यशाली समझजे बि कि परमात्मा जी विशेष असां ते कृपा आहे, जो असांखे भगवान एॾनि संतनि जो दीदार दर्शन करायो। एड़ी चौखट मिली जाते केवल सिर झुकाइण सां ही कई चमत्कार थी वेंदा आहिनि, कई दुख कई आपदाऊं दूर थी वेंदियूं आहिनि, केवल प्रणाम करण सां ही। भगवान कृपा कन असां ते भी भक्ति जो रंग चढ़े, भक्ति कृपा मिले। संतन जो संग जेको असांखे मिलियो आहे उनजी कदर कयूं, असां कीमत समझूं भाई, भाव रखूं। संत बुल्ले शाह थिया आहिनि, सूफी दरवेश। उन्हनि जा जेके गुरु हुया उन्हनि जो नालो हुयो इनायत अली शाह। त हिकु बार गुरु जी पंहिंजे सेवक बुल्ले शाह खे आज्ञा कई कि बुल्ला तोखे असां 2 ॾींहंनि जो कमु था ॾियूं, फलाणे शहर वञी करे उहो कमु करे अचजां, जो आज्ञा। सेवक त उहो ई आहे न बस, जेको गुरुअ जे वचन ते इहो ई बस चए, जो आज्ञा मुंहिंजा सां, जेकी तव्हांजी आज्ञा। जंहिंजे साम्हूं सभु गणित असांजा ख़तम थी वञनि, उहो ई त सतगुरु आहिनि। चओ हरे राम। जी साईं तव्हां जेकी आज्ञा कयो मां कमु करे ईंदुमि। ॿुध भाई फलाणे शहर में 2 ॾींहं कमु करे अचजां, शहर बि घुमी अचजां। जी साईं। 2 ॾींहं बुल्ले शाह विया, पंहिंजो कमकार निपटाए जल्दी जल्दी वापसि आया, पंहिंजे गुरु वटि अची प्रणाम कयूं। संतन पुछियो कमु करे आए? जी साईं सभु कमु चङी तरह थी वियो। जी मुंहिंजा साईं तव्हांजी कृपा सां सभु कमु थी वियो। शहर घुमियो, असां ॿुधियो आहे जंहिं शहर तोखे मोकिलियोसीं उते हिकिड़ी अहिड़ी जॻह आहे जाते अगरि कोई वञी करे मस्तक झुकाईंदो आहे, सिर झुकाईंदो आहे, सजदो कंदो आहे त उनखे जन्नत मिलंदी आहे। ओॾे वई त बुल्ले शाह हथ जोड़े बीठा। उन्हनि चयो साईं ओॾे त मां न वयुमि। चयो अरे कमाल तो करे, तोखे चयोसीं जो शहर घुमी अचजां, एॾी सुंदर जॻह तू न वए जाते केवल मथो झुकाइण सां, जिते केवल प्रणाम करण सां एॾी मान्यता आहे कि उनखे छा मिलंदी आहे? जन्नत यानी स्वर्ग। उनखे स्वर्ग मिलंदो आहे। तू ते मथो न टेकिया आहे, सिर न झुकाया। चई साईं मूंखे जानकारी न हुई, मूंखे ख़बर न हुई, पर मुंहिंजा मालिक जे अगरि ख़बर बि हुजे तॾहिं बि मां न वञा। चओ हरे राम। अरे छो भाई तोखे जन्नत न खपे? चई मुंहिंजा साईं जॾहिं खां मां तव्हांजे चरणनि सां जुड़ियो आहियां, तव्हां मूंखे चरणनि में पंहिंजे स्वीकार कयो आहे, तव्हांजे चरणनि में ई मुंहिंजे लाइ जन्नत आहे, मूंखे उहा जन्नत कोन खपे। मुंहिंजे लाइ त सभु कुझु इहो ई दर आहे, मुंहिंजे लाइ त तव्हां ई सभु कुझु आहियो, मूंखे त ॿियो कुझु न खपे। हे त मूंखे जानकारी न हुई, पर जानकारी हुजे हा तॾहिं बि मां न वञा। चओ हरे राम। अहिड़ो प्रेम हुजे मुर्शिद सां, अहिड़ो प्रेम हुजे पंहिंजे सतगुरुअ सां, अहिड़ो प्रेम हुजे पंहिंजे परमात्मा सां कि उनजे साम्हूं त कुझु बि न वणे, असांखे कोई ॻाल्हि सुठी न लॻे, उनजी रजा में असां बसि राजी रहूं। इहो ई त हर संत तो सेखारे, हर संत इहो ई था सेखारनि कि भैया उन परमात्मा जी रजा में छा रहो, थोड़ो
आवाज ॾियो भाई, राजी रहो बस। हिकिड़े संतन वटि साईं हिकिड़ा सेवादारी आया ऐं ईअं वार्षिक महोत्सव लॻल हुयो त अची करे हर कोई सेवा करे वेंदो आहे, कोई न कोई। हिकिड़ो सेवादारी आयो, अची करे संतन खे उहो गऊ माता ॾेई वियो, हिकिड़ी गऊ माता दान में ॾेई वियो, साईं आश्रम में रखजो। त संत जीअं ई ख़बर मिली कि हे सेवक आयो आहे, गऊ माता दान करे वियो आहे, संत ॾाढो ख़ुशि थिया, प्रसन्न थिया। संतन चयो वाह भाई, प्रभु परमात्मा जी केॾी कृपा आहे, हाणे रोज असां गऊ माता जो ताजो ताजो खीर पीअंदासीं। चओ हरे राम। रोज परमात्मा जी कृपा आहे कि रोज छा पीअंदासीं? ताजो खीर पीअंदासीं। सेवादारी के ॾिनऊं, चयूं गऊ माता के पंहिंजी जगह ते विराजमान कयो, खूब सेवा कजो, बढ़िया चारो वारो खाराइजो और रोज ताजो खीर असांखे पीआरजो। हफ़्तो गुज़रियो, सेवक वापस आयो, चई साईं मूंखे गऊ माता वापस कयो। चओ हरे राम। घर में तकलीफ़ थी वई आहे, मां माफ़ी तो घुरां, मूंखे गऊ माता वापस कयो। संतन तुरंत सेवादारी के सॾ कयो, अरे भैया हे गऊ माता जंहिंजी हुई उन्हनि खे वापस ॾियो, भगवान अॼु बि कृपा कई आहे, हाणे असांखे घटि में घटि गोबर त न खणणो पवंदो। चओ हरे राम। गऊ माता वापस ॾिनऊं। सेवादारी हिकिड़ो अची करे संतन जा चरण दॿाइण लॻो, चई बाबा हिकिड़ो सवाल आहे मन में। हा पुट पुछ। चई तव्हां ॿिन्हिनि परिस्थितियुनि में सम कीअं हुयो? तव्हांखे गऊ मिली त तव्हां प्रसन्न हुयो कि वाह परमात्मा जी कृपा आहे, रोज छा मिलंदो? खीर मिलंदो। ऐं जॾहिं गऊ माता हली वई तॾहिं बि तव्हां प्रसन्न हुयो, छा पिया चओ कि हाणे छेड़ो न खणणो पवंदो। साईं इन ॿिन्हिनि परिस्थितियुनि में तव्हां प्रसन्न कीअं हुयो? एॾो सम कीअं? ई कहिड़ी लीला आहे तव्हांजी? संतन ॾाढो सुंदर जवाब ॾिनो। संतन चयो प्यारा, जॾहिं परिस्थिति बदलजी वञे न त पंहिंजे मन जी स्थिति खे बि बदिले छॾिजे। जो न बदलींदो, जेको न बदलींदो वो दुख पाईंदो। जो उसी की रजा में रजामंद है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है। बस परमात्मा जी रजा में असां राजी रहूं। उन प्रभु परमात्मा जा जेके प्यारा संत आहिनि असांखे इहो ई सेखारे रहिया आहिनि। असां भागन वारा आहियूं कि असांखे सेखारण वारो कोई आहे। चओ हरे राम। हे भागन वारा आहियूं कि असांखो कोई सेवा वठण वारो आहे। हे भागन वारा आहियूं जो असांखो भक्ति कराइण वारो कोई, चओ न भाई, आहे। न त अॼुकल्ह कोई भक्ति करण एॾी सरल ना आहे जेकी संतन सरल करे छॾी आहे। सेवा करण एॾी सरल ना आहे जो संतन असां ते उपकार करे सेवा करण बि सरल करे छॾियो आहे। साईं हिकिड़ो सेवादारी वरी आयो जंहिंजो नालो हुयो मंगलू राम, असांजे चकरवाटा में रहंदो। हिकिड़े संतन सां जुड़ियो। संतन चयो हा भाई सेवा कंदे? जी साईं, जेकी सेवा ॾींदो मां कंदुमि। त संतन पहिरियों चयो हेॾे आ, जोर ॾे भाई, थोड़ी थकावट थी लॻे। जोर ॾियण लॻो संतन खे। संतन पंहिंजे हिसाब सां पुछियो घणा भाउर आहियो? चई साईं 4 भाउर आहियूं। नालो छा अथव? चई हिकिड़े जो मंगलू, हिकिड़े जो झटकू, हिकिड़े जो भटकू, हिकिड़े जो अटकू। ही 4 असां भाउर आहियूं। अच्छा बढ़िया बढ़िया। काथे रहंदा आहियो? चई साईं 2 चकरभाटा में रहंदा आहियूं, 2 अमरावती में रहंदा आहियूं। चओ हरे राम। बढ़िया भाई बढ़िया, सेवा कर। हाणे 15 मिंट वीचारे सेवा कई, उहो बि नयो नयो हुयो, थकिजी पियो। ॾिठई कि संतन खे अख लॻी वई, निंड अची वई आहे। धीरे सां मां उथी हलंदो थियां, पर जीअं ई हथ छॾी संत जागी विया। जीअं ई जाॻिया त पुछियो हा भाई घणा ॿुधाए, घणा भाउर आहियो? हथ जोड़े चयो साईं 4 भाउर आहियूं। हा हा जोर ॾे जोर ॾे। वरी 15-20 मिंट जोर ॾिनई, अधु कलाक लॻो। संतन खे निंड अची वई आहे। धीरे सां उथी निकिरा, वरी संत जागी विया। वरी पुछियो छा पुछियो? घणा भाउर आहियो भाई? हथ जोड़े साईं 4 भाउर आहियूं। ईअं 2-3 बार सिलसिलो हलियो। अधु कलाक वरी जोर ॾिनई, वरी संतन जी निंड खुली। अरे भाई घणा भाउर आहियो? छा चई साईं? चई साईं आयूं त 4, पर लॻे तो सुबुह ताणी उहे 3 ई बचंदा, मां कोन बचंदो। मूंखे त तव्हां ॾी मोकल ॾींदव लॻे तो। चओ हरे राम। त इहा कृपा आहे कि उहे सेवा वठनि था। इहे असांजा भाग्य आहिनि भाई, भाग्य आहिनि। अचो हिकिड़ी ॾाढी सुंदर भावना हिन भजन में असां मिली करे पंहिंजे संतन जे लाइ ॻायूं। सूरत साईं जी लगी सब खां प्यारी, दर्शन सां दिल में
अची वई बहारी। अरे गुलन में गुलाब आहे ॾाढो लाजवाब आहे। 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 रहबर रूहानी दिलदार मिलियो आ। बाबा शिव भजन जो ही द्वार मिलियो आ। बाबा शिव भजन जो ही द्वार मिलियो आ। अरे स्वर्ग खां भी सुहिणो ई द्वार मिलियो आ। स्वर्ग खां भी सुहिणो इहो द्वार मिलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो 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 आ। सूरत साईं जी लगी सब खां प्यारी। सूरत साईं जी लगी सब खां प्यारी। दर्शन सां दिल में अची वई बहारी। दर्शन सां दिल खे अची वई बहारी। अरे गुलन में गुलाब आहे ॾाढो लाजवाब आहे। गुलन में गुलाब आहे ॾाढो लाजवाब आहे। रहबर रूहानी दिलदार मिलियो आ। और बाबा शिव भजन जो ही द्वार मिलियो आ। स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो 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 आ। बाबा शिव भजन महाराज की जय हो। ज्ञानन में ज्ञानिया दानन में दानी। 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 मुख सां ॿुधाइनि था वेदन जी वाणी। मुख सां ॿुधाइनि था वेदन जी वाणी। अरे दीनन दयाल आहे गिरधर गोपाल आहे। 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 रहबर रूहानी दिलदार मिलियो आ। ओ बाबा शिव भजन जो ही द्वार मिलियो आ। स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। भाग खुलियो आ जय हो। भाग खुलियो आ। जैसिया गंगा यमुना में पानी। जैसिया गंगा यमुना में पानी। रहंदी अमर मुंहिंजे साईं जी निशानी। रहंदी अमर मुंहिंजे साईं जी निशानी। अरे जैसिया गंगा यमुना में पानी। जैसिया गंगा यमुना में पानी। रहंदी अमर मुंहिंजे साईं जी निशानी। रहंदी अमर मुंहिंजे साईं जी निशानी। अरे निमाणन जो मान आहे राजू सां साण आहे। निमाणन जो मान आहे राजू सां साण आहे। निमाणन जो मान आहे संगत सां साण आहे। निमाणन जो मान आहे संगत सां साण आहे। रहबर रूहानी दिलदार मिलियो आ। तव्हां ॻायो बाबा शिव भजन जो ही द्वार मिलियो आ। बोलो शिव
ही द्वार मिलो आ, स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ। मिली करे तारियूं सेवा असांजो भाग खुलियो आ, भाग खुलियो आ, असांजो भाग खुलियो आ, भाग खुलियो आ, असांजो भाग खुलियो आ, भाग खुलियो आ, असांजो भाग खुलियो आ। अरे बाबा शिव भजन जो ही द्वार मिलियो आ, बाबा शिव भजन जो ही द्वार मिलियो आ, स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ, स्वर्ग खां भी सुहिणो द्वार मिलियो आ। भाग खुलियो आ, असांजो भाग खुलियो आ, 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 भाग खुलियो आ, असांजो भाग खुलियो आ। बोलो सदगुरुदेव भगवान की जय। बाबा शिव भजन जी महाराज की जय। भाई केर केर पांजो पाण के भागन वारो समझे तो एक बार हथ मथे करे। वाह वाह, जय जय शिवधारा, जय जय शिवधारा। बाकी ये ॾाढी प्रभु परमात्मा जी कृपा है जो असांखे जीवन में संत मिलिया आहिनि। ख़बर तो संतन जे संग जो सभिनीनि खां प्यारो लाभ कहिड़ो आहे? सभिनीनि खां प्यारो लाभ जेको एडो सुंदर आ, एडो सुंदर आ, अगर कोई वो लाभ समझी वियो तो उन जो बेड़ो पार आ। सुखमनी साहब तो लगभग सभिनीनि पढ़ी हूंदी है न। तो 23वीं अष्टपदी जे पहिरीं पंक्ति में सतगुरनि लिखियो आ, गुरु अर्जन देव महाराज जन, कि संतन जे संग जो केड़ो लाभ आ ख़बर तो, जेको सभिनीनि खां प्यारो आ। चवंता संत संग अंतर प्रभु डीठा, नाम प्रभु का लागा मीठा। संतन जो संग एड़ो चमत्कारिया, एड़ो चमत्कारिया कि उहे पंहिंजे ही घट में प्रभु परमात्मा जा दर्शन कराईंदा आहिनि। ऐं उन खां वॾी कृपा कि संतन जे संग सां प्रभु जो नाम जेको आहे उहो छा लॻंदो आहे? मिठो लॻंदो आहे। तव्हांखे कोई घर में चए 3 कलाक नाम जपणो आहे, 3 कलाकनि जा बस शुरुआत ते अध कलाक में गोॾा सूर थींदा है न। वरी ध्यान ॿिए काॾे वेंदो, वरी ध्यान ॿिए काॾे वेंदो। हिकिड़ो माण्हू हनुमान चालीसा पढ़ंदो रोज, ख़बर तो कीअं पढ़ंदो? शुरू कंदो श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरनो रघुबर बिमल जस जोदायक फल चार। पोइ फोन अची वञेसि त विच में फोन ते बि ॻाल्हाए वठंदो। वरी 5 मिंट ॻाल्हाए, 2 मिंट ॻाल्हाए कटे बुद्धिहीन तन जान के सुमिरो पवन कुमार। वरी अॻिते वधंदो, वरी फोन अची वञे त वरी ॻाल्हाए वठंदो। चओ हरे राम। हिकु ॾींहुं हिकिड़े संतन ॾिठो, अची कर सिधो संतन दंडवत प्रणाम कयो, डंडे वांगुर किरी पिया हुनजे चरणनि में। हो वीचारो व्यापारी चवण लॻो, साईं छा था कयो? चईं भैया तूं त महान आ, तूं त ॾाढो महान आ। चई साईं महान त तव्हां आहियो। चईं मूंखां वधीक महान तूं आ। कीअं साईं? चई तूं त हनुमान जी खे बि होल्ड में तो रखे छॾे। मां त कोन करे सघियो आहियां अॼु ताणी अहिड़ो। तूं त हनुमान जी खे बि होल्ड में बीहारियो आहे। भाई 2 मिंट बीहो, फोन ॻाल्हायां, पोइ तव्हांजी हनुमान चालीसा पढ़ंदो। चओ हरे राम। एड़ी त असांजी भक्ति आ, एड़ी त असांजी सेवा आहे। हिकिड़े संतन वटि आश्रम पियो ठहे, ॾाढो सुंदर बढ़िया। त कुछ मजदूर कम पिया कनि, कई महीननि खां उहे कम पिया कनि। त रोज संतन जो दर्शन थींदो, रोज संतन खे निहारींदा, ॾिसंदा। त 4 मजदूर पाण में ॻाल्हाइनि पिया, चवनि पिया संतन जो जीवन ॾाढो बढ़िया आहे। ॾिस त चेहरे ते केॾी रौनक आहे, ईअं बढ़िया खिलनि था पिया, मुस्कुराइनि था, केॾो चेहरे ते नूर तन, तेज तन। तो ॿियो चवण लॻो, तोखे ख़बर थी छाजो तेज आहे? रोज शुद्ध घी खाइनि था न, बढ़िया संगत ॾेई थी वञे, उनजो तेज आहे। चओ हरे राम। टियों बि उनजो वरी साथ ॾियण लॻो। चई हा ॾिस, असां हिते उस में बीठा आहियूं, कुलाड़ियूं था हलायूं, फावड़ा था हलायूं, असांखे केॾा ॾिस तबियत ख़राब थी वञे, केॾी महिनत आहे। संत बढ़िया वेठा आहिनि, आसन लॻाए करे, एसियूं हलनि थियूं, पंखा हलनि था, उन्हनि खे छा करिणो आहे? चौथो चवण लॻो, हा बसि ॿियो कहिड़ो कमु अथनि, माला खणी करे जाप बि त करणी अथनि। चओ हरे राम। त ई ॻाल्हियूं संतनि ॿुधियूं त संत खिलण लॻा। ॿिए ॾींहुं सॾु कयूं, चयूं भैया ॿुधो, तव्हां 4 हेॾे अचो। हा साईं हा। कि तव्हां घणी देर मज़दूरी कंदा आहियो? कि साईं 8 कलाक मज़दूरी कंदा आहियूं, तव्हां वटि 10 बजे ईंदा आहियूं, तव्हांजे आश्रम जो कमु करणु 6 बजे छुट्टी थींदी आहे, घणा कलाक थिया? ॿुधायो न, मैथ्स में मूं वांगुरु आयो छा? 10 बजे ईंदा आहियूं, 6 बजे छुट्टी थींदी आहे शाम जो, घणा कलाक थिया?
8 कलाक साईं तव्हां वटि मजदूरी कंदा आहियूं। चयो अच्छा घणा पैसा मिलंदा अथव? चई रोजीअ जा 500 रुपया। संतन चयो ॿुधो भाई, सुभाणे अचो, महिनत तव्हांखे अधु कराईंदासीं। 8 कलाक कंदा आहियो, 4 कलाक कराईंदासीं ऐं मजदूरी डबल ॾींदासीं। 500 जी जॻह घणा? 1000। वो तो हैरान थी विया, चई साईं अहिड़ो कहिड़ो कमु कराईंदव? चई बसि तव्हां समय सां पहुची वञो, ठीक 10 बजे, ऐं 6 बजे तव्हांजी छुट्टी थींदी आहे, 2 बजे तव्हांखे फ्री करे छॾींदासीं, हली वञिजो। ठीक आहे साईं, कहिड़ा कहिड़ा हथियार खणी अचणा आहिनि? चई हथियार असां ॾींदासीं, तव्हां चिंता न कयो, तव्हां बसि अचिजो। ठीक आहे साईं। वो 9:45 बजे पहुची विया। चओ हरे राम। पहुची विया। हा साईं आज्ञा कयो, छा करिणो आहे? कहिड़ो पहाड़ तोड़णो आहे? कहिड़ो पत्थर टोड़णो आहे? कहिड़ी मूर्ति बनाइणी आहे? छा करिणो आहे? ॿुधायो ॿुधायो, छा करिणो आहे ॿुधायो। संतन चयो बीहो, तव्हांखे ॿुधायूं था। 4 आसन लॻायूं संतन। चओ हरे राम। 4 आसन लॻाए करे उन्हनि खे चयूं चारई ते वेहो। वो हैरान वेठा अची करे चारई। चई तव्हांखे हाणे हथियार ॾियूं था। हथियार में छा ॾिनऊं ख़बर अथव? माला। चओ हरे राम। माला ॾिनऊं। चयूं हाणे छा करिणो आहे? चई हाणे 4 कलाक वेही नाम जपणो अथव। मंत्र ॾिनो ओॾी महिल संतन, हे नाम जपणो अथव तव्हांखे 4 कलाक। संत चवंदा ॿुधायो कोई तैयार हुजे त डबल ॾियण लाइ संत तैयार आहे कोई तैयार? उन्हनि चयो ठीकु आहे साईं असांखे मंजूर आहे, 4 कलाक वेहंदासीं। वो ख़ुशि हुया कि 1000 रुपया मिलंदा ऐं गदगद थी करे वेठा, माला खणी करे ऐं जाप करण लॻा भगवान जो नाम, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम। ये मंत्र जाप करण लॻा। विश्वास न कंदो, 10 मिंट थिया घड़ीअ खे ॾिसण लॻा। वो चवण लॻा ऊअं त समय जल्दी वधंदो आहे, अॼु त 10 मिंट थिया आहिनि, ईअं थो लॻे कलाक गुज़री वियो। वरी 10 मिंट गुज़रिया त हिक खे गोॾे में सूर थिए, ॿिए खे बैक पेन थिए। 15-20 मिंट गुज़रिया, हिकिड़ो उथी वियो। चओ हरे राम। भैया मूंखां कोन थींदो। ॿिया 10 मिंट गुज़रिया, ॿियो बि उथियो, टियों बि उथियो। अधु कलाक जे अंदर 4 ई उथी विया। 4 ई उथी विया। अची करे संतन जे अॻियां नतमस्तक थी करे दंडवत प्रणाम करे चवण लॻा साईं असांखां तव्हां पहाड़ तोड़ायो, 8 कलाकनि जी जॻह 10 कलाक मजदूरी करायो, पैसो 500 जी जॻह 250 ॾियो। असां तैयार आहियूं करण जे लाइ, पर हे कोन करे सघंदासीं। हे नाम वाम असांखो कोन जाप थी सघंदो, तव्हां महिनत करायो असांखो। हाणे संत कमर खे हथ ॾेई करे हीअं विठल भॻवान वांगुरु बीह करे चवण लॻा कल्ह त ॾाढो पिया ॻाल्हायो कि जेकी चेहरे ते रौनक आहे शुद्ध घी जे कारण आहे। हाँ कल्ह त चओ पिया ॿियो कुझु करिणो कोन्हे, बसि एसियुनि में वेठा आहिनि ऐं माला खणी करे खणी जाप था कनि। तव्हांखे बि हुन ई परिस्थितीअ में विहारियोसीं। तव्हांखे बि 8 कलाकनि जी जॻह 4 कलाक चयोसीं महिनत कयो, तव्हां त अधु कलाक कोन करे सघियो। प्यारा ये चेहरे ते नूर कोई शुद्ध घी या कंहिं पदार्थ जो न आहे, ये प्रभु जे नाम जो नूर आहे। ये कृपा भी उनजे नाम जी आहे, ये चमक भी उनजे नाम जी आहे, ये तेज भी उनजे नाम जो। चओ हरे राम। असां चवंदा आहियूं बसि आहे छा, इहा ई भक्ति कठिन लॻंदी आहे घर वेही करे करण में, इहा ई भक्ति सरल थी वेंदी आहे कंहिं संत जे शरण में वेही करे। चओ हरे राम। संत संग अंतर प्रभु डीठा, नाम प्रभु का लागा मीठा। प्रभु जो नाम मिठो लॻंदो आहे संतन जे संग में। तो कोई समझे त सही भाई, कोई विश्वास त करे, कोई भरोसो त करे, अरे कोई प्रेम त करे उन्हनि सां। प्रेम करण ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। कई बार असांखे जीवन में संतन जो संग मिलंदो आहे पर असां लाभ न खणी सघंदा आहियूं। हिकिड़ी ॾाढी मज़ेदार घटना मूंखे यादि थी अचे, तव्हां ध्यान सां ॿुधजो। ॿुधंदव न भाई, समय आहे न साईं? वरी बि ॿुधाए जी जी कृपा। चओ हरे राम। हिकिड़ी ॾाढी सुंदर हिकु बार घटना थी, कथा असां पढ़ीसीं, ॾाढी बढ़िया। हिकु बार हिकिड़े नगर में संत आया भक्ति जो प्रचार करण जे लाइ। कथा कीर्तन उन्हनि कई, खूब संगत आई। हिकिड़ो नौजवान हुयो, वो ॾाढो लालची माण्हू हुयो, उहो बि सत्संग में आयो। उन सत्संग में सभु ॾिठो, व्यवस्था ॾिठी कि सभु कुझु बढ़िया आहे, संतन सत्संग बि सुठो कयो। नज़र वई कि संतन वटि खूब चढ़ावो आयो, खूब भेटा, खूब प्रसाद आई, खूब पाखर आया, सभु कुझु व्यवस्थाऊं ॾाढी वधंदी वई। अंत में सभु संत बाटे विया, कुझु बि खणी न विया। तो उनके नौजवान के लॻो हे बढ़िया आहे, आयो बि संतन वटि, खूब पाण वटि रखियूं बि कोन, सभु पंहिंजनि में बाटे छॾियूं। कुझु सेवादारियुनि खे ॾिनऊं, कुझु संगत खे ॾिनऊं, त मां बि हिननि जो ई सेवादारी बणिजी वञा, त मूंखे बि रोज़ कुझु न कुझु मिलंदो।
लालच में पंहिंजे घर वियो, माता खे चयो नौजवान अम्मा मां हिननि संतनि जो संग तो करणु चाहियां। माता ॾाढी ख़ुशि थी। माता चयो पुट पहिरियों बार जीवन में कोई सुठो निर्णय खयो अथई, हाणे पोइ ते न हटजां। ॿुध संतनि वटि अनमोल खजाना हूंदा अथई, लूटे अचजां। चओ हरे राम। पोइ माता भक्ति वारी हुई पर पुट समझी न सघियो। माता चयो अनमोल खजाना हूंदा अथई, तू वञे तो त लूटे अचजां। ईअं न थिए कि पोइ तोखे पछताइणो पए। राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंत काल पछताएगा जब प्राण जाएंगे। तू चूक जी न वञा, खजानो लूटे अचजां। हाणे हो त लालची माण्हू, उनखे लॻो अम्मा बि उन ई खजाने जी ॻाल्हि थी करे कूड़े वारी। अम्मा तू चिंता न कर, तुंहिंजो पुटु आया लूटे ईंदोमान। चओ हरे राम। लॻी वियो संतनि जी सेवा में। संतनि खे चयो बाबा जाॾे वञो मूंखे गॾु वठी हलजो। चयो हल भाई यात्रा ते हलणो आहे, साईं शिव भजन महाराज जी वरसी आहे, हल त यात्रा शुरू था कयूं वरसी जे मेले। साईं यात्रा ते निकिता संत, पैदल यात्रा हलंदी पहिरियों। चओ हरे राम। यात्रा ते जेॾीमहिल वधिया अॻिते त माता उन नौजवान जी माता भोजन भी ॾिनो रस्ते जे लाइ। 3 फुल्का ॿधी करे, कुछ भाॼियूं ॿधी करे ॾिनियूं हुयूं कि रास्ते ते बुख लॻेव त संतनि खे बि खाराइजां, तू बि खाइजां। हिक जॻह ते बीठा, संतनि चयो मां स्नान करे अचां थो नदीअ मां, तू जल्दी भोजन पाए। हाणे जेॾीमहिल भोजन पाइण लॻो त घणा फुल्का निकिता? चओ न भाई, 3 फुल्का निकिता। जेॾीमहिल पाइण लॻो त लालची हुयो। उन सोचियो हाणे संत ईंदा, संतनि खे घणा ॾियणा पवंदा। तव्हां वटि 3 फुल्का हुजनि, अमरावती वारा ॿुधायो, तव्हांजे साम्हूं कोई संत महात्मा अची वेहे, भगवान जो कोई भक्त प्यारो वेहे, 3 फुल्का हुजनि ऐं रोटी पाइणी हुजे त घणा फुल्का संत खे पाईंदव? हा, हे हिकु तो चए। तुंहिंजी कथा त न आहे भैया। चओ हरे राम। अरे घटि में घटि संतनि खे 2 फुल्का त ॾींदासीं न भाई, पाण हिकु खाईंदासीं न। चओ हरे राम। 3 ॾियो त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर घटि में घटि पाण खां वधीक संत खे ॾींदासीं न। उन सोचियो कि हाणे संत ईंदा, 2 फुल्का खाई वेंदा, मूंखे घणो मिलंदो? 1। सॼी महिनत मां खणा, झोला इहे सभु दबला मां खणा उन्हनि जे पोइतो, ऐं खाईंदा संत 2, मां 1। ख़बर तो छा चालाकी कि हिकिड़ो फुल्को पहिरियों ई खाई वियो। हाणे घणा बचा? 2। एतिरे में संत आया। संतन चयो भाई भोजन पाए, 1-1 फुल्को पाते। संतन खाइण को पहिरियों ही चयो मूंखे लगे तो तुंहिंजी मां 3 फुल्का ॾिना हुया। जेतिरो मूंखे यादि तो अचे, तुंहिंजी अम्मा 3 फुल्का ॾिना, पुट 3 काॾे वियो? चई बाबा मूंखे कोन ख़बर आहे। चओ हरे राम। संत सम्झी विया भैया हे त ॾाढो चालाक मिलियो आहे, हे कोई चेलो न मिलियो आहे, मूंखे गुरु ई मिलियो आहे। 3 फुल्को लगे तो खाई वियो आहे, ॿुधाए कोन तो, ठीकु आहे, पर हाणे हिनखे चङी तरह ॿुधाइणो पवंदो। कुछ अॻिते निकिता, हिक जॻह ते यात्रा ते नदी आई, नदी पार करणी, कोई नाविक न पियो नज़र अचे, कोई नाव न पई नज़र अचे। सेवक पुछियो साईं हाणे नाव कोन्हे त कीअं पार पवंदासीं असां? चई तूं चिंता न कर, परमात्मा खे यादि कर, जीअं जीअं मां परमात्मा खे प्रार्थना कयां तीअं तीअं तू भी प्रार्थना कजां, असां पार पइजी वेंदासीं। प्रार्थना कयूं कि हे प्रभु परमात्मा, हे रघुनाथ जी, हे सियावर रामचंद्र प्रभु, असां ते कृपा कयो, असां खे नदी पार कयो। बस एड़ी प्रार्थना कई संतन। वरी सेवक भी अखियूं खोलियूं त नदीअ खां छा थी विया? चओ न भाई, पार थी विया। वो सेवक त जय जयकार करण लॻो, चई वाह साईं वाह, तव्हां त चमत्कारी आयो, जादूगर आयो, तव्हां त ॾाढी शक्तियुनि वारा आयो। चई न न, ये सब प्रभु परमात्मा जी कृपा आहे। चई न साईं तव्हां में ॾाढी शक्तियूं आहिनि, तव्हां मूंखे नदी पार कराई। चई न न, उन प्रभु परमात्मा नदी पार कराई आहे, ऐं ॿुध जंहिं परमात्मा नदी पार कराई आहे उनजी कसम तई ॿुधाए 3 फुल्को काढियो। ॿुधाए भाई 3 फुल्को काढियो। वो वीचारो मथे के हथ ॾेई वेठो, चई संत त 3 फुल्को भुलिजे ई कोन तो। चई बाबा उन परमात्मा जी कसम, भगवान जी कसमूं भी तो खाए, मां फुल्को न खाधो आहे, मूंखे कोन ख़बर फुल्को काथे आहे। संतन चयो भैया त चङा भला मिलिया आहिनि। वरी थोड़ो अॻिते यात्रा वधी, हिक जॻह ते न जंगल आयो, उते भयंकर आग लॻल हुई, त सम्झ में न पियो अचे रस्तो कहिड़े तरफ़ वेंदो, कीअं पार पवंदासीं। वरी चिंता थी। संतन सेवक खे चयो चिंता न कर, जंहिं परमात्मा नदीअ खां बचायो आहे उहो आग खां बि बचाईंदो, हल वरी प्रार्थना कर। वरी प्रार्थना कयूं कि हे प्रभु रामचंद्र असां ते कृपा कयो, असांखे हिन आग बाहि खां बचायो। अहिड़ी प्रार्थना ॿिन्हिनि कई ऐं पार थी विया।
वरी वो जय जयकार करण लगो। संतन चयो इहो सभु छॾ, हाणे जंहिं परमात्मा तोखे आग खां बचायो आहे उनजी कसम थी ॿुधाए टियों फुल्को काथे आहे? चई बाबा मूंखे कोन ख़बर आहे टियों फुल्को काथे। तव्हां छॾियो न फुल्के खे हाणे। एॾी सुंदर यात्रा थी हले, तव्हां फुल्के खे खणी वेठा आहियो। छॾियो छॾियो। संत भी चवण लगा अब घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है। एक जगह ते वेठा वण जी छाव में, उते कुछ पत्थर पया हुया सामू। संतन आज्ञा ॾिनी, उन में 3 पत्थर खणी आ जल्दी। पंहिंजो अंगोशो लाथऊं संतन, उन में 3 पत्थर लपेटियऊं। चई ॿुधाए अंदर छा आहे? चई साईं हाणे त ॾिठो हिन में पत्थर आहिनि, ठिकरियूं आहिनि, पत्थर ई आहिनि, ॿियो छा हूंदो? चई हाणे तोखे ॿियो जादू ॾेखारियां? चई हेॾा जादू त सुबुह खां ॾेखारियो अथव, हिकिड़ो ॿियो बि ॾेखारियो। चई हाणे तूं भॻवान खे प्रार्थना कर कि इहे 3 पत्थर जेके आहिनि उहे 3 हीरा बणिजी वञनि। प्रार्थना कई उन भी। जीअं ई संतन उहो अंगोशो हटायो त उहे 3 पत्थर जेके हुया छा बणिजी विया? 3 हीरा बणिजी विया। अहिड़ा लाल बणिजी विया कि कंहिं अखियुनि सां ॾिठा न हुजनि। अहिड़ा हीरा बणिजी विया। अरे वरी जय जयकार करण लॻो, साईं तव्हां त ॾाढा वॾा जादूगर आहियो, चमत्कारी आहियो, तव्हां त सभु कुझु ॼाणो, सभु कुझु करे सघंदा आहियो। वाह साईं वाह, एॾी कृपा कई अथव। हाणे इहो त ॿुधायो हे 3 हीरनि जो कंदव छा? संत भी घटि थोड़ी हूंदा आहिनि। संतनि चयो हिकिड़ो मां रखंदुमि, हिकिड़ो तोखे ॾींदुमि। चई साईं टियों? चई जंहिं 3 फुल्को खाधो हूंदो उनखे 3 पाण ई मिलंदो। चओ हरे राम। जंहिं भी 3 फुल्को खाधो हूंदो उनखे 3 पाण ई मिलंदो। अरे तुरंत सभु सामान हटाई, सिधो वञी दंडवत प्रणाम कई संत जे चरणनि में। चई बाबा तव्हांजी कसम 3 फुल्को मां खाधो आहे। चओ हरे राम। तव्हांजी कसम? अरे मुंहिंजी कसम छो थो खाए? गुरु जी चवनि था भाई पहिरियों त तोखां हेॾा बार पुछियो। चई न न 3 फुल्को मां ई खाधो आहे, मूंखे ॾियो इहो हीरो। ॾाढी जिद करण लॻो। संत खिलण लॻा। चई कम कर, मुंहिंजे हिसे जो बि तूं ई खणी वञ, 3 हीरा तूं रख भाई, पर हितां वापसि वञ। चओ हरे राम। हो तो खुश थियो, गदगद थियो कि मुंहिंजो त कम थियो, मूंखे त इहो ई खपे पियो, इहो मिली वियो। वापसि आयो। चओ हरे राम। पंहिंजी मां खे ख़ुशि थी करे ॿुधाइण लॻो, अम्मा संतन जी मूं ते वॾी कृपा थी वई, तूं सही चवंदी हुई, उन्हनि वटि अनमोल खजानो, ॾिस मूंखे 3 हीरा ॾिना अथऊं। चओ हरे राम। जेॾी महिल अंगोशो हटाई त 3 हीरा जेके हुया वरी 3 पत्थर बणिजी विया। अम्मा हाणे मां हीरा ॾिसी आयुमि, संतन अहिड़ा चमत्कार ॾेखारिया मूंखे, ऐं वरी पत्थर बणिजी विया। तो माता रोअण लॻी। चई पुट गंगा जी जे किनारे ते वञी करे बि तूं टुबी न ॾेई आहे। चओ हरे राम। मतलब चई तोखे अनमोल संतन जो अहिड़ो संग बि मिलियो। अरे पुट मां तोखे कूड़ा हीरा ॻोल्हण जे लाइ न चया हुया। संतन वटि खजानो हूंदो अथई प्रभु जे नाम जो, उहो छो न लूट करे आए? उहो छो न उन्हनि खां घुरी आए? फालतू शयुनि जे पोइ तो लॻल पिए, हा न? झोली फैलाए असां बि वञी करे घुरी ईंदा आहियूं। साईं मूंखे पुट ॾिजो, मूंखे पोटो ॾिजो, मूंखे पंहिंजो मकान मिले, मूंखे पंहिंजो दुकान मिले, मूंखे धन मिले। ठीकु आहे, उहो संत कृपा कंदा आहिनि, ॾींदा छा? उहो दुनिया बणाइण वारे खे बि झोलीअ में ॾेई छॾींदा आहिनि। चओ हरे राम। हरे राम। हा तुंहिंजो थियो, परमात्मा ही तुंहिंजो थियो। और तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी। चओ हरे राम। अहिड़ा संत थींदा आहिनि भाई। अहिड़ी कृपा असां ते बि छल संतन जी बणियल हुजे। वरी बि तव्हांखे हिन वार्षिक महोत्सव जी अनंत 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 वाधायूं। संतन जे चरणनि में बारंबार प्रणाम जो उन्हनि असांखे एॾो सुंदर अवसर ॾिनो तव्हांजे दर्शन जो, पंहिंजे दर्शन जो। अचो बस आख़िरी 1 मिंट मिली करे असां सां गॾु कीर्तन करे वठो प्रभु जे नाम जो। जय जय राधा रमण हरि बोल, 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 जय जय। हरि बोल, हरि बोल, हरि बोल, राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल,
लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 आहा को चवंदो झूलेलाल थींदा थींदा बेड़ा पार को चवंदो झूलेलाल थींदा थींदा बेड़ा भई लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 बोलो राधे राधे श्याम राधे 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 वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जय सदगुरुदेव भगवान की बाबा शिव भजन जी महाराज की जय आयु लाल सबई